भी लो नहीं मेरी मैनू डर डर तू मंगने दी भी लोड़ ना पड़दी मैं तेरा मंगने दी चवेदा से कुंडल साई असांखे आसरो तुई जो सुख में जो था वो तीरथ धाम मिलियो असां कब परे आहिन तीरथ धाम मिलियो असां कब परे आहिन मां सच्ची सतया जो आया मां सच्ची सतया जो आया असां कब परे आहिन मां सच्ची सतया जो आया असां कब परे ये वाकई तव्हांजा कम शइ सारी करण सां परे थिया आहिनि हिकिड़ी ज़ोरदार तारीफ़ अॼु स्वामी इन प्यार भरी रात में सभी मिली करे पेरो सभी मिली करे साईं जन के जोरदार ताली सां इन स्वामी घर में प्यारे मंडल साईं जन के अॻियां वेनती रखी अॼु इन स्वामी घर में सूरत शहर जी पवित्र भूमि ते सॼी संगत जे मथां प्यारे प्रेमी जे मथां पंहिंजी मुखार मां ज्ञान रूपी वर्षा कयो सॼी संगत ते रहमत वसायो उहा वेनती क़बूल थी वई आहे सो मां सॼी संगत खे वेनती कंदुमि जेके ॿाहिरि वेठा आहियो बीठा आहियो पहिरियों त बीठल महिरबानी करे पंहिंजी जॻहियुनि ते वेही शांति जो दान कयो जंहिं भाउ भेण मोबाइल फोन हुजे जंहिं भाउ भेण मोबाइल फोन हुजे त महिरबानी करे थोरी देरि जे लाइ मोबाइल फोन खे बंदि करे छॾे पंहिंजी जॻहियुनि ते वेही शांति जो दान करे पंहिंजो भाव बणायो हींअर श्री सुखद मंत्र जो सिमरन कंदासीं सो सभई गॾिजी करे चओ पंहिंजो मुख पवित्र कयो हरि शरण 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 ओम शरण ओंकार शरण ओम शरण ओंकार शरण सत शरण राम शरण सत शरण राम शरण सतराम शरण सतराम शरण सतराम शरण सतराम शरण शिव शरण शक्ति शरण शिव शरण शक्ति शरण गोविंद शरण गोपाल शरण गोविंद शरण गोपाल शरण सतराम शरण सतराम शरण सतराम शरण सतराम शरण हरि शरण हरि
शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम ओम शरणम ओंकार शरणम ओम शरणम ओंकार शरणम सत शरणम राम शरणम सत शरणम राम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम शिव शरणम शक्ति शरणम शिव शरणम शक्ति शरणम गोविंद शरणम गोपाल शरणम गोविंद शरणम गोपाल शरणम सतराम 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 शरणम सच्चे साईं सतराम दास साहिब की जय सचो सतराम पासा संत सतराम धाम सूरत जी प्यार भरी पवित्र भूमि पे एसएसडी वार्षिक उत्सव विश्व का अवसर पे उन्हीं सच्चा साईं जी रामत पारण दिलाए सन 51 में आए सो एडी प्यार भरी घड़ी में सब भावरन बहनों ऐसी संगत के कुछ डेली साहब संत सतराम धाम राणकी साहब की तरफ आशीर्वाद शुभकामना आशीर्वाद असं जगह पे उन्हीं सच्चा साईं जी दामन में डाले तो जो मकसद हुआ है पंहिंजे जीवन के सुखन सां भरे पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशि ऐं ख़ुशहालनि सां भरे इन जे लाइ असां उन मालिक दर परेशान पाइण ईंदा सुखनि जो ख़ुशियुनि जो ख़ुशहालियुनि जो उनजी रहमतुनि जो आनंद जो ऐं परेशान जो मक़सदु हूंदो आहे जेको असांजी विषाद खे ख़तमु करे विषाद कहिड़ो आहे दुख दर्द कष्ट तकलीफ़ नेगेटिविटी
ऐं प्रसाद चइबो आहे उन रहमत खे जंहिंखे पाइण सां वरी सब दुख दर्द जेके ख़त्म थी वई। तंहिंजे करे असां त प्रसाद पाइण ईंदा त जीअं असांजो जीवन सदाई उनजी रहमत सां भरियो रहे। असां सभु जॾहिं उनजी दान में ईंदा आहियूं त पोइ ईअं थी वेंदा आहियूं कि असां जॾहिं कंहिं मंदर या धर्म स्थल या कंहिं संत ॾे वेंदा उन वक़्तु जेको प्रसाद खणी वेंदा आहियूं उहो काफ़ी सारो हूंदो आहे। कॾहिं कार्टून हूंदो आहे, कॾहिं दॿो हूंदो आहे, कॾहिं का थैली हूंदी आहे, कॾहिं को पैकेट हूंदो आहे, काफ़ी ज़्यादा हूंदो आहे। पर जॾहिं खणी वेंदा आहियूं त उनजी कोई अहमियत कोन हूंदी। ईअं हथ में खणी वेंदासीं, लुटा वेंदासीं, जिते ई को रखंदासीं, कोई परवाह न हूंदी। पर जॾहिं असां भेंट उन सच्चे साईं, उन संतनि महात्माउनि जेके रखंदा मंदर में रखंदा त पोइ उतां असांखे थोरो कुझु मिलंदो आहे त उन्ही खे असां ॾाढो इज़त ऐं अदब सां वठंदा, उन्ही खे असां मथे ते लॻाईंदासीं, इज़त सां वठंदासीं, पाण खाईंदासीं, पंहिंजे ॿारनि खे, घर वारनि खे, साथियुनि खे खाराईंदासीं। जेकॾहिं अञा को अहिड़ो प्रसाद हूंदो उनजो खलो में खणी करे चङी जॻह ते रखंदासीं। जॾहिं खणी आयासीं एतिरो घणी घणो खणी आयासीं, असांखे परवाह कोन हुई। पर जॾहिं भेंट कईसीं उतां असांखे थोरो कुझु मिलियो त पोइ उनजी अहमियत एतिरी वधी वई जो उनजा इज़त, मान, अदब ऐं अंदाज़ सब कुछ बदल गया। हुयो वो साॻियो ई, लेकिन जॾहिं आयासीं त उनजी अहमियत कोन हुई, पर जॾहिं मिलियो त उनजी अहमियत हुई। उन करे जेको असां खणी करे आयासीं उहा भेंट असां पंहिंजी ॼण विशाद खणी आयासीं। ऐं जेकर विशाद में दुख दर्द कष्ट तकलीफ़ त मालिक असां इहो ई कुझु आहे। कॾहिं सोच, कॾहिं वीचार, कॾहिं ख्याल, कॾहिं विकार, कॾहिं नेगेटिविटी, कॾहिं दुख, कॾहिं कष्ट, कॾहिं भावना। ऐं इन करे असांजे जीवन हालत या अमल जो उहा अहमियत कोन हूंदी। असांजो जीवन ईअं हलंदो आहे, कॾहिं किथे, कॾहिं किथे, कॾहिं कहिड़े तरीक़े सां। जीअं थेलो खणी करे आयासीं, पैकेट खणी करे आयासीं, तंहिंजे करे उहो असां पंहिंजो जीवन खणी करे, पंहिंजो अंदाज़ खणी करे हाणे अची करे असां तव्हांजे चरणनि में भेंट कईसीं। उहो अची करे तव्हांखे ॾिनोसीं। जॾहिं उहो असांखे स्वीकार कंदो त पोइ उहो असांजो उते पहुची करे विशाल ख़तम थी, उहा उनजी रहमत बणिजी वेंदी आहे, उनजे रहमत में बदिलाए छॾींदो। ऐं पोइ जॾहिं पंहिंजी रहमत जो प्रसाद करे असांखे ॾींदो आहे त उनजो मक़सदु सुख, ख़ुशी, पॉजिटिविटी, बहितरी, उनजी आसीस, रहमत। त पोइ जीअं असां उहो थोरो वठंदा, जीअं खाईंदा, हक़ीक़त में असांजो पूरो जीवन बदिलजी वेंदो आहे। असांखे एतिरी रहमत मिलंदी आहे, दुख दर्द कष्ट ख़तम थींदा आहिनि, सॼो जीवन बहकी उथंदो आहे। तंहिंजे करे असां जॾहिं ईंदा त विशाद खणी करे ईंदा, पर जॾहिं मोटंदा असां प्रसाद पाए करे मोटंदा। सो असांखे जॾहिं जीवन में प्रसाद मिले
तो वह असुर चीज आपने संभाल करेगा, उनके बड़ाई करेगा। यानी जेका उनकी आशीष मिले असा उनके बेहतर अंदाज से संभाले। नहीं करे ये संत ये महात्मा चलना है तो पहले जीवन में प्रसाद पाएगा। प्रसाद उठता हुई आशीष जड़े पानी तो ये आशीष होती जड़े उनकी आशीष मिल दिया तो कोई अस्वदान दिया उनकी आशीष के संभाल करे रखा। जड़े सा उन्हीं से स्वामी जी दावन में रहना चले रहना तो कोई वक्त ऐसा केतु सोचो विचार ख्याल खड़ी करे केतरा अंदाज मन तो खड़ी करे करे औलाद जी करे कारोबार जी करे के जरूरत जी करे के खोज जी चाहत रखी करे अरदास करो वो आकर मिलते भी आए जगह मिलते आओ प्रसाद हो तेजी करे जड़े उनकी आशीष है रहमत आसानी कुछ मिले तो पूरे उनके प्रसाद को संभाल कर जब जगह उनकी आशीष रहमतों वसों खुशी खुशहाली मिले तो पूरे उनके बड़ाई करेगा। पूरे उनसे ऐसा कुछ गलत न करे, कोई गलत अमल न करे, गलत चीज में इस्तेमाल न करे, कोई जगह संभाल कर रखना तो पूरी ऐसा हमेशा खुशहाल रहना। जब ऐसा कि आशीष सा कुछ मिलना तो वही जैसा अहमियत न करना पहले मनमानी अहंकार या कभी कई चीज से करे जो कदम पहले उबता करना गलत उबती रखना तो वही असली जीवन ढगमगाए। तो ये करे जी ऐसा हमेशा बेहतर साफ सुथरा उजला ऐसा हमेशा मालिक को प्रसाद पाएगा, ये आशीष पाएगा। प्रसाद कितने पाए किए न पाए सिर्फ की याद का बन दिया जी। वो शायद सतगुरु सही सतरामदास साहब एक परिवार है उन्हीं चाहिए तो साई असली घर में सदाई अड़पलत झगड़ो पिटको गलत अंदाज बेदर मार बिल्कुल असली घर गए लोग नरक थी गया। हर के भी पैजी हो गया, हर के भी अंदाज को छोड़ दो ऐसी किसी गाला जय घर की हालत ऐडी हो जाए पूरी दुख दर्द कष्ट सब दर्दता सब पहले पानी गया। तेरी करे असं जो जीवन सब दुखियो थी गया तेरी करे आशीष कहे असली घर में रहमत से आशीष को सोचते तेरे सही ना सबने ना पूछे तो छागे करे हर के पहली गाल कही हर के बेदी शिकायत कही कई जगह कुछ कई जगह कुछ हर के जो यही थी वो आई थी दादी को गान तो ठीक हुआ जब जगह में सब शिकायत ही अलग हुई तेरे साइन भी चाहिए तो अच्छा चाहे घर के बेदी शिकायत की यही थी ना कोई पान मेरे सर है कि आप लोग घर के बेदी शिकायत करें तो साइन भी चाहिए चाहता भी कुछ भी नहीं दादर जो काम करे चले तो घर में रोटी तैयार करे या खादो खाए उन्हीं वक्त सिर्फ मालिक नाम ध्यान याद करेगा और जो भजन कीर्तन जाप ये बच्चे तो लाजमी रखा। जब रोटी घर में तैयार करे
उन्हीं वक्त भी मालिक जो नाम हुजे भॼन हुजे कीर्तन हुजे कुछ न कुछ मालिक जी यादि हुजे ऐं उन्हीं वक्त मुस्कुराईंदा वरी जॾहिं रोटी खायो उन्हीं वक्त भी मालिक जो शुक्र करो उनजी आसीस वठो उनजी रहमत खे यादि रखो ऐं पोइ रोटी खाईंदा बसि तव्हां एतिरो ई कुझु कयो साफ़ सुथरी ऐं वो घर गया जॾहिं घर गया तो उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे वरितो जॾहिं लेडीस रोटी घर में तैयार कर तो मालिक जो नालो भॼन जाप कीर्तन कुछ न ॿुधे पिया उन्हीं वक़्तु मुस्कुराइनि पाण में खिलनि पाण में ॻाल्हाइनि ऐं जंहिं घर में कोई बि रोटी खाए उन्हीं वक़्तु मालिक जो यादि करे उन वक़्तु मुस्कुराए उन वक़्तु उनकी आसीस खे यादि करे ऐं जीअं उन्हनि बची सुई कई त पोइ कुझु ॾींहं में घर में बदलाव अचणु शुरू थी हिक ॿिए में प्यार मोहबत बहितर अंदाज़ पंहिंजो पाण शुरू थियणु थी वियो ऐं जीअं जीअं बहितर अंदाज़ थिए पियो हर कंहिं हिक ॿिए सां इज़त ॻाल्हाइण वेहण उथण सभु माहौल बहितर थींदो वियो ऐं जीअं माहौल बहितर थींदो वियो सॼे ॻाल्हि कारोबार में हर चीज़ में वाधारो अचणु शुरू थी वियो तरक़ी वधणु शुरू थी वई ऐं ॾिसंदे ॾिसंदे उनजे घर में ख़ुशी ऐं ख़ुशहाली फैलजणु लॻी त पोइ जॾहिं वरी साईं ॾे आया चयसि तव्हांजी आसीस थी तव्हांजी रहमत थी तॾहिं साईं खे चयो हक़ीक़त में चयो वेंदो आहे त जहिड़ो अन्न तहिड़ो मन जहिड़ो खाधो खाईंदासीं अहिड़ी असांजी सोच वीचार ऐं अमल थी आमतौर असांजो खाधो तो चङाई जो हुजे ईमानदारी जो हुजे बहितरी जो हुजे चङी कमाई जो हुजे ऐं अन जो मक़सदु जहिड़ो असां कमाए करे जहिड़ो खाईंदासीं तहिड़ो कुझु थींदो असांजी सोच ते असरु कंदो कीअं जीअं हिकिड़ो राजा हो राजा वटि हर रोज़ हिकिड़ो पंडित उनजे ॿारनि खे पढ़ाइणु ईंदो ऐं जीअं ॿारनि खे पढ़ाईंदो कॾहिं कॾहिं वरी ॿियो सत्संग बि रखंदा दरबार में पंडित ॾाढो होशियारु ॾाढो समझदार ॾाढो प्यार वारो भावना वारो ॾाढो सतवादी ऐं जॾहिं ईंदो कॾहिं कॾहिं वरी पंडित खे खाधो खाराईंदा टाइम थी वियो त पंडित खाधो खाई करे हिड़े वेंदो हिकिड़े ॾींहुं पंडित जीअं आयो ऐं ॿारनि खे पढ़ायो वेठो वरी खाधो खाधो उनखे मोकिलाए करे वञे पियो त हिनखे साम्हूं हिकिड़ो हार ॾिसण में आयो राणी जो हिनखे तो कोई कोन्हे हार खड़ी करे ऐं हेॾे जॾहिं हार खे ॻोल्हियो किथे मिलियो कोन सभु परेशान थिया ऐं जेके नौकर चाकर ॿिया हुया हर कंहिंखे मत करणु शुरू कयो कंहिंखे दॿो कंहिंखे धड़को कंहिंखे मार कंहिं ॾिसण आई सब परेशान पर राजा पंहिंजी सस्ती वधाए छॾी त ॿिनि ॾींहंनि खां बाद पंहिंजो जेको हार खणी करे दरबार में पहुतो ऐं चयईं हार मां चोरी कयो सभिनि जो तूं चोरी करे न सघंदो तूं एॾो समझदार गॾु खे सम्झाइण वारो ॼाण तूं कीअं करे सघंदो तेरे जो तूं कयो ई नाहे ॿिए कंहिं चोरी कई आहे तूं पंहिंजे इल्ज़ाम छिपाइण लाइ तो ते ॾिनो अथनि तूं पाण इल्ज़ाम खयो तूं चोरी करे न सघंदो तुंहिंजो मां चोरी कई आहे पंहिंजे मां कई आहे उहो कोई मञण लाइ तयारु न मुंहिंजो मूंखे सम्झ लॻे तॾहिं हिकिड़ो वज़ीर जो होशियारु मुंहिंजो ठीकु आहे पंहिंजे चए थो ॾिसंदा
ऐं बसि पंडित खां हार वरितो ऐं जांच कराई त उन ॾींहुं पंडित छा कयो, छा खाधो, कीअं थियो, मूंखे पतो पियो। एक्चुअली जेके राजधानी में चांवर आया, उहे चांवर उतो आया त हिकिड़ा चोर चांवर खणी करे वञनि पिया चोरी करे। उते पुलिस पहुती, चोर भॼी विया। इहे चोरी जा चांवर जॾहिं खणी करे त चांवर तमामु ॾाढा सुठा, इन करे थियो हाणे ॿाहिरि एॾा सुठा चांवर राजा जे घर में ॾियो। ऐं उहे चांवर जेके तयारु थिया उहे बि पंडित खाधा। इन करे असर जे दिमाग़ ते पियो चोरी जो, ऐं इन करे उन चोरी करणु शुरू करे छॾी। त जहिड़ो अन्न हूंदो आहे तहिड़ो असांजो मन थी वेंदो आहे। जहिड़ी कमाई हूंदी आहे, जहिड़ी उथी वेठी हूंदी आहे। ऐं ॿियो, हिकु जॻह ते चोर चोरी करण आया, घर वारा ॾाढी हाल केला आदि ॿाहिरि ॾाढी सुठी कमाई कंदा, पाण में ख़ुशि रहंदा, बहितर हूंदा। त जीअं हुननि चोरी कई, पंहिंजी हलू वग़ैरह ॿधी करे रखियो, सामान खणी करे, इन में हिकिड़ो चोर वियो किचन में जीअं वियो त उते कुझु खाधो तयारु पियो बचो पियो, उन खणी करे पान खाधो। ऐं पान खाधो त वरी ॿिया साथी हुनमें चई असां बि थोरो थोरो सभई खाधो, जेको ई पियो। हाणे असां ईमानदार, असां ॾाढा शरीफ़ आहे, जेके बि घर वारा हुया सुम्हिया पिया। त जीअं चोर खाधो पाधो खाई करे ऐं पंहिंजो सामान ॿधी करे खणण जी कई, एतिरे में चोर सरदार जो दिमाग़ खणी पियो। चल पंहिंजो सामान त खयो आहे, सभु कुझु कयो आहे, उहो सभु ठीकु आहे, पंहिंजो कमु आहे, पर हाणे किचन में बि रोटी खाधी आहे, इन करे हाणे कुझु निमक हराम थींदासीं। इन करे खाधे पीतो खाई करे निमक हराम न थींदासीं। इहे चोर बेशक आहियूं पर निमक हराम न आहियूं। ऐं ईअं करे सभु हरण छॾे करे सभई वापसि थी विया। त जहिड़ी असांजी कमाई हूंदी आहे, जहिड़ी हालत हूंदी आहे, जहिड़ो कुझु खाईंदा आहियूं, ओड़ी सॼी सोच ऐं वीचार मिलंदी आहे। किथां आयो, कीअं आयो, इहो त कॾहिं असांखे पतो न पवंदो। पर सच साईं चए, जॾहिं तव्हां रोटी तयारु कई पंहिंजे घर में, त जॾहिं असां रोटी तयारु कंदा त पोइ जेका असांजी सोच ऐं भावना हूंदी आहे, उहा हक़ीक़त में तयारु करण में उन में जो सोच भावना ऐं वीचार दाख़िल थींदा आहिनि, जंहिं भाव सां असां तयारु कयूं। इन करे असां ॾिसंदा जॾहिं असांजे घर में का रोटी हूंदी आहे, कुझु बि हूंदो आहे, कॾहिं कोई सब्जी हूंदी आहे, कॾहिं राति जी रखियल बि खाईंदा आहियूं, कॾहिं ॾींहं जी रखियल बि खाईंदा आहियूं, कॾहिं जेका बि हिकु सब्जी हूंदी आहे, ॿ हूंदियूं बि कुझु बि तयारु कंदा आहियूं, जेके बि असां खाईंदा आहियूं। असांखे पसंदि न अचे जेको बि अचे उहो अचीसि पंहिंजी जॻह तयारु हूंदी आहे, घर में खाईंदा आहियूं, उनजी अहमियत कोन ईंदी आहे। त असां कॾहिं कंहिं होटल या रेस्टोरेंट में वेंदा त उते केतिरी चङी रोटी ठहियल हूंदी आहे, उनजी टेस्ट हुजे, तरीक़ो हुजे, पंहिंजी चाह सां, पंहिंजी मर्ज़ी सां घुराईंदा आहियूं। जेका बि हूंदी आहे, घर जी रोटी खां होटल जी रोटी खां वधीक बहितर मिलंदी आहे, पंहिंजी मर्ज़ी सां मिलंदी आहे, तयार में, टेस्ट में, मसालनि में, हर चीज़ में। पर असां जॾहिं होटल या रेस्टोरेंट में वेंदा उनखां पुछंदा आहियूं रोटी कीअं आहे, त उहो चवंदा बिल्कुलु घर जहिड़ी। जॾहिं पुछंदा चलो बिल्कुलु घर जहिड़ी वॾी आहे। पर जॾहिं घर में तयारु कंदा आहियूं, कोई पूछे
तो रोटी की चङी तरह तो करीबी चवंदो आहे होटल जे जॾहिं घर जी रोटी अहिड़ी न हूंदी आहे जहिड़ी होटल जी हूंदी आहे पर होटल में कुछ ना कुछ कर घर चली पर घर में जहिड़ी बि तयार थी असां होटल जहिड़ी न चवंदा उहे बि करे छाकाणि जॾहिं असां घर में तयार कंदा जेको बि कुझु हूंदो उन खाधे में सिर्फ़ु खाधो न पर तयार करण जो सॼो भाव भरियल हूंदो आहे प्यार भरियल कोई पुट लाइ कंदो आहे कोई ॻोठ लाइ कंदो आहे को भेण लाइ कंदो आहे को धीउ लाइ कंदो आहे को निणान लाइ कंदो आहे कोई माउ लाइ कंदो आहे कोई ससु लाइ कंदो आहे लेकिन जंहिंजे लाइ बि प्यार करणु असांजी भावनाऊं असांजो प्यार असांजी मोहबत असांजी सोच उहा तयार कंदे सभु भावनाऊं बि वठी पवंदियूं जेके असांजूं भावनाऊं उन में पवंदियूं त पोइ जेके असां खाईंदा आहियूं हक़ीक़त में उहो उनजो प्यार उनजी मोहबत उनजी बहितर सोच उनजी आसीस उनजी चाहत उहा सभु असांखे रोटी तरकारी मिलंदी त सचे साईं चयो जॾहिं तव्हां रोटी तयारु कई मालिक जो नालो ध्यान सिमरन प्यार ख़ुशी बहितरी चङाई त जेको मालिक जो नाम सिमरन ध्यान कीर्तन भजन ये वो प्यार मोहब्बत सदगुरु तयार कई त जॾहिं तंहिंखे तव्हां ॾिनी त उन प्यार मालिक जी रहमत आसीस खे खाधो जॾहिं उहा आसीस खे खाईंदो त बाक़ी अंदर में ख़राबी रहंदी कीअं बहितरी त थींदी चङाई बि थींदी पर जॾहिं असां रोटी खाईंदासीं ऐं जेको उहो तयारु थींदी तयारु कंदे जॾहिं असांखे क्रोध हुजे स्ट्रेस हुजे कावड़ हुजे गुस्सो हुजे कंहिंजे लाइ ग़लति भावना हुजे अंदर में साड़ हुजे जॾहिं तयारु करे कंहिंखे खाराईंदासीं जॾहिं असां खाराईंदासीं गुस्सो कावड़ क्रोध स्ट्रेस तनाव त पोइ उन में असां प्यार जी उम्मीद कहिड़ी कंदासीं जेको खाराईंदासीं उहो ई त थींदो जेकॾहिं असां कंहिंखे अमृत ॾींदासीं त अमृत जो कमु कंदो जेकॾहिं ॾींदासीं राहत अमृत में कीअं निकिरंदो तंहिंजे करे जॾहिं असां रोटी तयारु कयूं त उन वक़्तु असांजी सोच असांजा वीचार असांजा ख़्याल उहे सभु बहितर उहे जॾहिं बहितर थींदा आहिनि त पोइ असां जेको खाधो तयारु कंदा आहियूं त प्रसाद बणिजी वेंदो उहा मालिक जी रहमत बणिजी वेंदी आहे ऐं जॾहिं वरी असां खाधो खाईंदा आहियूं त खाइण वक़्तु जेका असांजी सोच हूंदी आहे उहा उनखे बदिलाए छॾींदी जेकॾहिं उन वक़्तु असां मालिक खे यादि कंदासीं उनजी रहमत खे आसीस खे यादि कंदासीं त भई जेको ई खाधो खाईंदासीं वेंदा उन में असांजी आसीस मालिक जी रहमत मिलंदी वेंदी ऐं असांजो अंदरि सदाई बहकंदो रहंदो सदाई ख़ुशि रहंदो सदाई मालिक जी रहमत सां भरियो तंहिंजे करे पंहिंजे घर में परिवार में माहौल में जिते बि कुझु कुझु वठूं त पोइ असां उनजो प्रसाद करे खाऊं उनजी आसीस करे खाऊं कॾहिं असां विशाल खे न खायूं असां सुख पायूं पर दुख खे न पायूं ऐं असां सभिनी में उन सचे साईं चयो एतिरी रहमत अगरि असांजे घर में असांजे घर जो कोई मेंबर इहे करे असांखे लॻंदो आहे त कंहिंजी हालत चङी कोन्हे कंहिंखे क्रोध आहे कंहिंखे गुस्सो आहे कंहिंजो ग़लति व्यवहार आहे कंहिंखे ग़लति आदत आहे जेकॾहिं अहिड़ी कंहिंखे आदत हुजे उहो न बदिलजे त पोइ सिर्फ़ु जॾहिं रोटी तयारु कयो
वो मालिक जो नाम सिमरन भजन कीर्तन कंदे मालिक जो अरदास कयो तो मालिक सरे बेहतर थे चङो थी असां जीअं उहा बेहतर पंहिंजी सोच उनखे खाराईंदासीं मालिक जी रहमत ॾींदासीं असां सम्झंदासीं कुझु ॾींहंनि में असांजे घर में उहे ख़राबी नेगेटिविटी ख़तमु थी वेंदी ऐसे घर प्यार मोहब्बत ऐं आशिक़ी सां बहकी उथंदो भरिजी उथंदो असांजो जीवन सदाई सुठो जॾहिं असां सचे साईं जी दामन में ईंदा त हक़ीक़त में पंहिंजो विषाद छॾे करे प्रसाद पाइनि पंहिंजा दुख छॾे करे असां सुख पाइनि त पंहिंजो कष्ट ख़तमु करे उनजी रहमत ऐं मोहबत खे पाइनि पर उनखे असां पाणी वञे जीअं असांजो जीवन असांजी सोच बहितर आहे ऐं मालिक असांखे एतिरो कयो आहे कि असां पाण खे बि बदिलाए सघूं था न सिर्फ़ु पाण खे बदिलाए सघूं था पर ॿियनि खे बि बदिलाए सघूं था लेकिन असां पंहिंजी सोच ऐं वीचार खे हमेशह बहितर असां पंहिंजे घर में माहौल में ये ॿ चीज़ूं में सचे साईं जो ज़रूरु आहे हिकु रोटी तैयार करण वक़्तु कुझु बि तैयार करण वक़्तु उहो मालिक जो नाम ध्यान सिमरन भजन कीर्तन बेहतर वीचार चेहरे जी मुस्कुराहट ऐं ॿियो खाइण वक़्तु उनजो नालो ऐं रहमत यादि जॾहिं ॿ चीज़ूं असां जीवन में कयूंसीं तो पोइ दुख ऐं दर्द कष्ट पंहिंजो पाण ख़तमु थियण लॻंदा ऐं पोइ असांजो जीवन सदाई सुख सां भरियल रहंदो सदाई आसीस सां भरियल रहंदो असांजो जीवन प्रसाद में जीवन जो आसीस तंहिंजे करे जेको पाण सचे साईं जे उत्सव में शामिल थींदो आहे मेले में शामिल थींदो उत्सव जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे उत्सव बणायूं ख़ुशियुनि सां भरियूं असांजे जीवन में सदाई मालिक जी रहमत हुजे असांजा चेहरा असांजा घर असांजा कारोबार सदाई बहकंदा रहे ऐं उनजे लाइ असां पंहिंजी सोच वीचार जी रहमत खे सदाई सां करे ऐं इहे ॿ चीज़ूं असां सां आराम सां करे सघूं था रोटी तैयार करण में ऐं खाइण में ॿ चीज़ूं न कईसीं सभु कुझु बहितर थींदो पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असां पंहिंजो पाण खे बढ़ाईंदासीं उन साईं जी रहमत खे यादि कंदासीं ऐं असां पाण ओड़ा बणिजी करे सघंदासीं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यान सिमरन तेरे कुछ असां नाम ध्यान सिमरन कुछ ज़रूरु कयो ध्यान इन करे जो ध्यान जो गुण थींदो आहे त इंसान जंहिंजो बि ध्यानु कंदो आहे उनजा गुण चङायूं बहितूं पंहिंजो पाण अंदरि में अचणु शुरू थी वेंदियूं जीअं वेठे वेठे अचानक सिर्फ़ु कंहिं संत कंहिं महात्मा कंहिं देव कंहिं अवतार कंहिं चङे इंसान जी यादि अचे ओचिती यादि अचण सां हिकदमि असांखे ख़्यालु ईंदो आहे कि चङाई कयूं कोई भलाई कयूं जीवन खे सफल बणायूं ज़िंदगी खे ठाहे वठी हिकदमि चङा चङा ख़्याल अचणु लॻंदा आहिनि कि चङे खे यादि कयूं असां पर अचानक असांखे कंहिं ग़लति माण्हू जी यादि अचे यादि अचण सां हिकदमि दिमाग़ खपंदो आहे त कंहिंखे तंग कयूं कंहिंखे परेशान कयूं कंहिंखे बदिलो वठूं कंहिंखे हैरान कयूं जहिड़े माण्हू जी यादि कंदासीं दिमाग़ कहिड़ो पढ़जी वेंदो जॾहिं के चङे माण्हू खे यादि था कयूं त पाण चङा था पढ़जी वञूं कंहिं ग़लति माण्हू जी ओचिती यादि कई त पाण मंदा था पढ़जी वञूं त पोइ ज़रूरी प्यार सां सिक सां श्रद्धा सां विश्वास सां उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं त असांजे जीवन में केतिरो बदिलाव तंहिंजे करे ध्यानु असांजे पूरे जीवन खे असांजी सोच वीचार अमलनि खे बदिलाए ऐं नाम जो सिमरन असांमें शक्ति पैदा कंदो आहे उन गुणनि ते अमल करण जी अॻिते वधण थी ध्यान सां जे गुण ऐं आदतूं मिलंदियूं नी नाम सां असां ते अमल करणु शुरू कंदा आहियूं हलणु शुरू कंदा आहियूं ऐं जॾहिं ध्यान सां गुण ऐं नाम सां अमल ईंदा आहिनि त पोइ जेको असांजो जीवन हलंदो आहे पोइ उन सां जेके सत्कर्म बहितूं चङायूं कंदा आहियूं उनजो फल असांखे संसार में सुख समृद्धि ख़ुशी खुशहाली शान मान इज़त
सब कुछ मिलेगा। अरे वो स्मरण करना और आगे स्वर्ग का द्वार खुली वेना ने लोक के परलोक बई समर्पी वेना बई थी भगवान को जीवन के बराबर है। तेजी करे तेजी घर में या मंदिर में या केफे में हाँ रोज ऐसा कुछ मालिक के ध्यान में नाम जरूर करें बेरो थी गए बई ख्याल जरूर करें एक तैयार करा बेरो खाने वाला ऐसा कि जब मालिक की रहमत याद होगी प्रभु कोई नेगेटिव थी ऐसा जगत में इंदी ना सदाई एक बे के पॉजिटिव से पान उठा से ऐसा जीवन उत्सव बन गया होगी रहमत बन गई होगी आशीष बन गई होगी ऐसा सदाई खुशहाल है स्वयं जे प्यार भी करूंगे पर सब थे वो हकीकत में पहले जीवन के उन्हें मालिक भी राम तो खुशहाली सा भर सका। ये उत्सव ये बेला ये मौका जी की उन्हें संतन नालते करना उनके मकसदा में खुशी और खुशहाली उत्सव पहले जीवन में वे जीवन में ही दातले जरे ऐसा उन्हें वचन के उन्हें गुण के उन्हें राम तो के पहले जीवन में बनाएगा सो राम तो के खड़ी ऐसा पहले जीवन क्या कर बताए ऐसा दाई राम तुम सा बदनदार बसंदार स्वाति प्यार कर उन्हीं से सदगुरुदार उन्हें ईश्वरदार यही गलत अरदास थी तो जय प्यार श्रद्धा सा पर सब पुलिस के साई जय मिलन के उत्सव सा मलाइना सर्वोत्सव सदाई सबके जीवन में बदल रहे वह खुशी खुशहाली सुख समृद्धि सदाई जिंदगी भर साथ रहे। मालिक सके अहिड़ी सुमत उनके वचन के संदेश के मुझे राम तो के खड़ी करे पंहिंजे जीवन के उत्सव सा स्वाति प्यार भर करे सब भावरन भेनरूं उन्हें सभी से जन SSB वार्षिक उत्सव आयोजन के एक सिंधी सेवा के शामिल थे सुपर सभी के पूज्य गैरी साहब सन सतराम धाम रानी साहब की तरफ आशीर्वाद शुभकामनाएं सच सभी सदस्य जे भी भाई अपने साईं जन का नाम बख्शी जो टाइम वरतो है तो उन्हनि प्यारनि खे वेनिती आहे सुभाणे मंझंदि जो 11 बजे सुभाणे सुबुह जो 11 बजे साईं जन उन्हनि खे नामदान ॾींदा प्यारे मुकेश केवलानी जे घर में जंहिं भाई भेण साईं जन का नाम बख्शी जो टाइम वरतो आहे तो सुभाणे सुबुह जो 11 बजे प्यारे मुकेश केवलानी जे घर में साईं जन खे नामदान ॾींदा उहे हुते पहुची वञनि इंशाअल्लाह प्रार्थना करना से सुबह पहले हिन दर्जी जे को सेवा करे तो किसका मोबाइल हिन दर्जी जे को सेवा करे तो सचो सतराम तेजू झोलियो भरे तो सखिया मुझो साईं सचो सतराम सखिया मुझो साईं सचो सतराम मुझो साईं सचो सतराम सखिया मुझो साईं सचो सतराम ओ हिन दर्जी ओ सच्चे साईं जी हिन दर्जी देखो सेवा करे तो हिन दर्जी देखो सेवा करे सचो सतराम तेजू झोलियो भरे तो सखिया मुझो साईं सचो सतराम 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 सखिया मुझो साईं सचो सतराम
पीर आ साईं सतराम, कालो तकदीर आ सचो सतराम, कालो पीर आ साईं सतराम, कालो तकदीर आ साईं सतराम। पीरन जो पीर आ, पीरन जो पीर आ सचो सतराम, साईं जो तकदीर आ सुनो गवराम, पीरन जो पीर आ सचो सतराम, साईं जो तकदीर आ सचो सतराम, साईं जो तकदीर आ सचो सतराम, साईं जो तकदीर आ सचो सतराम। सच्ची दिल सा वो सच्ची दिल सा जेको मटियो भरे को, दिल सा जेको मटियो भरे को, सच्ची दिल सा जेको मटियो भरे को, दिल सा जेको मटियो भरे को, सचो सतराम जो भरे को, सखिया मुझो साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम, साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम, सचो सतराम जय हो सचे सतराम की जय हो। बिगड़ी बनाए तो साईं सतराम, दुखड़ा मिटाए तो एक ही वरदान, बिगड़ी बनाए तो साईं सतराम, दुखड़ा मिटाए तो एक ही वरदान, बिगड़ी बनाए तो बिगड़ी बनाए तो बिगड़ी बनाए तो सचो सतराम, टुकड़ा मिटाए तो एक ही वरदान, बनाए तो सचो सतराम, टुकड़ा मिटाए तो एक ही वरदान, टुकड़ा मिटाए तो एक ही वरदान, टुकड़ा मिटाए तो एक ही वरदान। वो सच्ची दिल सा, सच्ची दिल सा, सच्ची दिल सा जेको ध्यान करे तो, सचो साईं गली झूठ भरे को, सखिया मुझो साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम, साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम। ये मेरे जी आदिल धाम जी और की साईं जी जेको सेवा करे को, की साईं जी जेको सेवा करे को, सचो सतराम झूठ भरे को, सखिया मुझो साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम, साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम। SSC भाषा महोत्सव करने थी सूरत शहर प्यारी भेणी अशेन शाह जी महोत्सव में एक सीट फेस में उन्हें भेणी जलाए वही फतेह करे जोरदार तालियां। सखिया मुझो साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम, मुझो साईं सचो सतराम, सखिया मुझो साईं सचो सतराम। ये डांस दिखाना। हाँ साइड साइड थोड़ा सा पीछे ले लो, और पीछे बॉर्डर के उधर पीछे बोला दो तो इधर बैठा दो, आगे नहीं तो पीछे आपका वो आएगा कैसे आगे दिखा दो, वो लोग अंदर आने वाले। अच्छा ऐसा ठीक है, ओके ओके, क्या उसके साथ खड़ा रहे, पीछे चला जाओ। लाइव नहीं पेरन में ना है ना, ध्यान दे उनके साथ रोड पर कोई रखो
कल भी समझाए हुए भाई वाले को दुनिया में से तो कल वर्ल्ड डिस्प्ले मजाक से नहीं साईं को वर्ल्ड डिस्प्ले ये तो जगह डिस्प्ले हां ठीक है जब नजर इंडिया लाइव समझ गया मजाक सचो सजाया सदा सुख पा सचो सजाया सदा सुख पा सचो सजाया सदा सुख पा चलो भैया स्टार्ट रंगी पारोड़ आवी खुशियों संग लावी हर घरे आयो हाय हाय रंगी पारोड़ आवी खुशियों संग लावी हर घरे आयो हाय हाय आशानी किरणों बिखराए हो मेरी चलता है मन हड़वे थी गुनगुनाए हाय 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 हाय
घड़ी जलाए के भाई हम तो जोर रहा ताली में कमी में करो ताली में कई रकम से बाहर से भी क्या जोरदार ताली चादर